सईदाबाद में पाकिस्तान पैरामेडिकल स्टाफ पारां मुतालबनि जी मनता लाइ एहतजाजी मुज़ाहिरो करे मुख्य गेट आॾो धरणो हंयो वियो। उन मौके ते पाकिस्तान पैरामेडिकल सूबाई नायब सदर अमीर बख्श चन्ना ॻाल्हाईंदे चयो त एसोसिएशन मुसलसल पंहिंजे हक़ जे लाइ जिदोजहद पई थी करे। ताज़ो जेको आहे सो असांजे हेल्थ डिपार्टमेंट जेको असांजो रिस्क जो मक़सदु इहो आहे त असां ओवरऑल काफ़ी डिज़ीज़ जेको आहे सो जंहिंमें हेपाटाइटिस आहे, मलेरिया आहे, उन खां पोइ जेको आहे सो कोरोना आहे ऐं ॿियूं काफ़ी जेको आहिनि उन में जेको आहे सो असां कमु कयूं था। पर अफ़सोस सां चवणो थो पए त असांजो रिस्क अलाउंस घटि आहे। असां सां जेको फ़ाक़ाकशी जो शिकार कयो आहे। जेकर असांजो टाइम स्केल सर्विस स्टेज ऐं रिस्क अलाउंस फिलफोर बहाल न कयो वियो त असां पंहिंजे एहतजाज जो दायरो वधाईंदासीं। सिंध गवर्नमेंट असांजो ही अलाउंस रिस्क अलाउंस बंदि कयो आहे ऐं इन जे करे असां गवर्नमेंट खां काफ़ी सालनि खां मुतालबा कंदा रहूं था त असांजो रिस्क अलाउंस, हार्ट अलाउंस ऐं एमरजेंसी अलाउंस मुकमल तरह सां असांखे ॾिनो वञे। मुज़ाहिरीन मुतालबो कंदे घुर कई आहे त रिस्क अलाउंस, टाइम स्केल ऐं सर्विस स्ट्रक्चर समेत समूरा मुतालबा मञा वञनि, न त ॿी सूरत में असां मरहलेवार तहरीक हलाईंदासीं। बुख हड़तालूं, इस्पतालूं बंदि, पाण साड़ण जो ऐलान कंदासीं, जंहिंजी ज़िम्मेवारी सिंध हुकूमत ते हूंदी। कैमरामैन करीम जमाली सां गॾु प्रदीप कुमार, KTN न्यूज़, सईदाबाद।